बाबल पुट पढ़ पढ़ इंशाल्लाह मां कोशिश कंदुसि बोर्ड में भी वेठो आहियां पैसा भरणा पिया बि तोखे मां डॉक्टर ज़रूरु कंदुसि भले मुंहिंजो 50 लाख ख़र्च थिए पुट पढ़ इहो ध्यानु ॾेई पढ़ वाह इंशाल्लाह इंशाल्लाह मां मेहनत कयां थो ज़बरदस्त पुट इहा ई उमेद आहे तो मां इंशाल्लाह तूं पढ़ंदे बाबा ॿार ॾिस केरु आहे बाबा केरु आहे ॿार सही कल और हमरा है जेको छोकरे पास कर ला ता चायोस न हा हा बार स्लिप खणी अचे वो स्लिप खणी आया है स्लिप खणी आयो आहे जी जी ठीकु आहे घुराए हलिया बाबा हलिया चाला ख़ुशि आहियो ख़ैर ठीकु ठाक वेहो बाबा वेहो जी बाबा कीअं अचणु थियो साईं का कल मिलण आयो ता सा जेको मसलो न रे ता चो मां स्लिप भी खणी आवास जी जी ये स्लिप मोड़ पई है जी जी खणी आयो न सिर्फ जी जी साईं जी जी ठीक ठीक अच्छा अच्छा अकमल तव्हांजो पुटु आहे जी जी साईं हा बाबा ही स्लिप ॾिठी मां हाणे हुकुम कर कहिड़ो ग्रेड खपेसि साईं A1 A1 ग्रेड जी जी A1 ग्रेड लाइ साईं मोजा तव्हांखे तक़रीबन 1.5 लाख वठंदा आहियूं असां जी तव्हांखे 1.25 लाख रुपयो ॾियणो पवंदो कुछ राय सही यार रिआयत जी ॻाल्हि ई न आहे न जी जी फरहान नालो ॿुधायो न तव्हां जी जी छा आहे त हिकिड़ी मथां खां हेठां ताईं असां ताईं चेन ठहियलु आहे हिकिड़ी जी जी पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे असांखे पैसा ॾियणा पवंदा आहिनि मुंहिंजे लाइ 10-20 हज़ार बचंदा वञी करे ठीक है सही इन में मां पाण न खणंदुमि तव्हां इन ॻाल्हि बेफ़िक्र रहो तव्हां खां मथे बि नथो वठां मां पैसा न सही ठीकु आहे न कम तो थी वेंदो न साईं इनशाला कमु थी वेंदो तव्हांजो ओके साईं साईं नंढो माल सफ़ा जॾो आहे सफ़ा वीक अथव पढ़ाई में तंहिंजे करे मां चयो कम बि असांजो जीअं पको थी वञे बाबा मां सम्झी वियुसि असां वटि उन ॿारनि जा वालदेन ईंदा आहिनि जेके ॿार सफ़ा जॾा हूंदा आहिनि साईं एडवांस फीस 50,000 रुपयो बकाया मां तव्हांखे पोइ बाबा हाणे त ॾिनई पेपरनि शुरू थियण खां पहिरियां सॼा पैसा ॾियणा हा ठीकु आहे साईं असूल आहे त पहिरियां पैसा ॾींदा आहियूं तंहिंजे करे जाम जी जी ठीकु आहे न बाबा? इजाज़त साईं ठीकु आहे तव्हां हली सघो था अस्सलाम महिरबानी बाबा महिरबानी बाबा तव्हां काके ॻाल्हि पुछा नाराज़ न थींदव बाबा पुछो छा पुछणो आहे बाबा तव्हां रिश्वत वठी अमीरनि जा ॿार पास करायो था इहो केतिरो न ग़लति अमल आहे ग़रीबनि जा ॿार केतिरी बि महिनत कनि था हो पोइ बि हू फेल थियनि था त तुंहिंजी मां ॻाल्हियूं ॿुधियूं गौर सां ॿुधियूं पर हाणे मुंहिंजी बि ॿुध बाबा हाणे ॻाल्हि ॿुध जंहिं सीट ते मां वेठो आहियां हिन वक़्तु बोर्ड में जेकॾहिं मां पैसा न वठंदुसि त बाला ऑफिसर जेके आहिनि मुंहिंजी जाइ ते ॿिए कंहिंखे विहारींदा पुट उनखां भलो इहो ई आहे त केतिरी महांगाई थी वई आहे तव्हां पाण तव्हांखे त ख़ैर महसूसु न थींदो हूंदो पुट छो तव्हांखे हर शइ घर में आराम सां मिले थी उहा असांखे ख़बर आहे उहो किथां था आणियूं कीअं था आणियूं इहो ॾिठो ई त बेईमानी करे ॿिए कंहिंजे जेब मां पैसा कढी करे तव्हांखे पालियूं था पुट मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो होॾा हलाल जानवर जो गोश्त हुजे होॾा हराम जानवर जो गोश्त हुजे तव्हां कहिड़ो पसंदि कंदा पुट ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हलाल जानवर जो गोश्त पसंदि कंदुमि अबा रिश्वत हिन हराम गोश्त खां वधीक ख़राबु आहे जेका तव्हां असांखे खारायो था अॼु तूं असांखे इहो खाराए थो क़बर में तोखे अकेले हिसाब ॾियणो आहे पुट मुआशिरे में रहण लाइ इहो सभु कुझु असांखे करिणो पए थो छो जो इन सां असांखे सुठा कपिड़ा बि पाइणा आहिनि गाॾियूं बि रखणियूं आहिनि सुठो खाइणो पीअणो बि आहे सो मुआशिरे में तव्हांखे ॿुधायो त स्टेटस खे बहाल यानी रखण लाइ असांखे सभु कुझु करिणो पवंदो आहे असांखे सॼी ख़बर आहे पर असां मजबूर आहियूं अबा हराम जे सुठे कपिड़नि खां हलाल जा फाटल कपिड़ा बहितर न आहिनि बाबा तूं हिन ॻाल्हि खे सम्झंदे न हरू भरू बहस थो करे हाणे वञ महिनत कर पढ़ यार नंढड़ो त परेशान करे वियो मूंखे वॾियूं ॻाल्हियूं पुछी वियो आहे सोचणु असांखे घुरिजनि आहे करे ई वियो आहे मूंसां बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि आहे बाक़ी जेके वॾा थिया असां मरी वियासीं त हे माण्हुनि खे ॿुधाईंदा ज़रूरु असांजो पीउ जेको हुयो रिश्वत वठंदो हुयो